सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। इहो सिजावल खे ॿुधाए छॾिजो ने सिजावल खे तेन दुश्मनीअ खे इते जो इते दफ़न करे छॾियो। जेकॾहिं इन दुश्मनीअ खे वधाइण चाहे थो त मां हाज़िर आहियां। तव्हां मीर जी भेण जो छा था चओ? उनखे तव्हां कॾहिं था आज़ाद कयो? मीर जी भेण खे अगवा करण वारा तूं ऐं भावल आहे। इल्ज़ाम वरी मूं मथां। नवाब खान हाणे इहा रांदि खेॾण छॾे ॾे। जेकॾहिं तूं चाहीं थो त पंहिंजे विच में फाक ॾे त पोइ सभु सचायूं साम्हूं अचनि। जेकॾहिं मीर ऐं राणीअ में तलाक थी वञे थी ऐं मीर तोॾे ॿीहर हथ वधायो त पोइ तूं छा कंदीअ? मां पंहिंजी मोहबत खे पंहिंजे मक़सद मथां कुर्बान कयां थी मुंहिंजी भेण। तुंहिंजो कहिड़ो मक़सदु आहे मूमल? नवाब खान जी बर्बादी ऐं सिजावल का पंहिंजे धोखे जो बदिलो वठंदसि। सबर कयो कुछ ॾींहं। शेरल जी तो मां टंगू बाहूं भञी तव्हांजे साम्हूं गोॾा खोड़ाईंदुसि। पोइ पंहिंजी मर्ज़ी ते वेही ने शेराली जा पुठाड़ा कुटिजो। ईअं कुटिजोसि जीअं उठ पतण ते कुटिबो आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।